Audio Jungle. Audio Jungle. ڪرمپور भरिसां ڪرمپور थाणे जे अधु ॻोठ अब्दुरहीम जाफ़री में चुल्ह मां चिण उथण सबबि मोहम्मद अमीन जाफ़री, खदूर जाफ़री ऐं दोस्त अली जाफ़री जे घरनि खे बाहि वकोड़े वई। घरनि जो अलाह ताला सड़ी रख थी वियो। इतला बावजूद तंगवाणी बाहि विसाइण वारो फायर ब्रिगेड अमलो बाहि विसाइण वाक़े वारे हंधि न पहुतो। ॻोठनि पारां बाहि विसाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। वाक़े सबबि औरतुनि ऐं ॿारनि में ख़ौफ़ मुतासिर ख़ानदान हिन सख़्त गर्मी में खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो जेडीन वेब न्यूज़ क़रमपुर।